हेलो स्टूडेंट्स, अस्सलाम वालेकुम। अज पाण क्लास 8 जी मैथ्स में पढ़ंदासीं पॉलिनोमियल्स। ठीक है, पॉलिनोमियल्स सब खां पहिरीं पॉलिनोमियल्स के वर्ड के ॾिसंदासीं त पॉलिनोमियल्स जी माना छा आहे। ठीक है, सब खां पहिरीं पोली मीन्स मैनी। ठीक है, पोली जी माना है मैनी एंड नोमियल्स मीन्स टर्म्स। ठीक है, हिन जे वर्ड्स में ही ज़ाहिर थी वो मैनी टर्म्स मीन्स अड़ा अलजेब्रिक एक्सप्रेशंस जैमें घना टर्म्स होजन। ठीक है, तो हाँ पाण पॉलिनोमियल्स की डेफिनेशन है, पॉलिनोमियल्स आर एक्सप्रेशंस ऑफ वन और मोर देन वन टर्म्स हुज वेरिएबल्स हैव नॉन नेगेटिव इंटीग्रल पावर। ठीक है, अड़ा पॉलिनोमियल्स मीन्स अड़ा अलजेब्रिक एक्सप्रेशंस जेके एक खां वधीक हुजन ऐं उन्हनि जी जेका पावर हुजे उहा हुजे नॉन नेगेटिव। ठीक है, फॉर एग्जांपल पाण वटि हुजे 3x² + 1। ठीक है, 3x² + 1 ही हिकिड़ो पाण वटि पॉलिनोमियल्स आहे। अहिड़े नमूने 2x, अहिड़े नमूने 3, अहिड़े नमूने 0, ही सभु पाण वटि छा आहिनि पॉलिनोमियल्स आहिनि। ठीक है, पॉलिनोमियल्स उहे हूंदा आहिनि जंहिंजी पावर जेका हुजे उहा नॉन नेगेटिव हुजे, मतिलबु पावर हमेशह पॉजिटिव हुजे, उहे पाण वटि आहिनि पॉलिनोमियल्स। ठीक है, पॉलिनोमियल्स में पाण वटि मोनोमियल्स बि अची वञनि था, बाइनोमियल्स बि अची वञनि था एंड ट्राइनोमियल्स बि अची वञनि था ऐं पॉलिनोमियल्स बि अची वञनि था। ठीक है, त नेक्स्ट पाण वटि आहे जो नेक्स्ट टॉपिक है वो है पाण वटि डिग्री ऑफ पॉलिनोमियल्स। डिग्री ऑफ पॉलिनोमियल्स मतलब पॉलिनोमियल्स की डिग्री। ठीक है, फॉर एग्जांपल पाण वटि ही हिकिड़ो पॉलिनोमियल्स आहे। ठीक है, पॉलिनोमियल्स पाण 3x² + 1, अहिड़े में पाण ॿियो को पॉलिनोमियल खणूं था 2xy² + 3y + 1। ठीक है, हिकिड़ो पाण पॉलिनोमियल्स आहिनि, हिनमें घणा टर्म्स आहिनि पाण 1 2 3 टे टर्म्स आहिनि। हिन जी पाण डिग्री ऑफ पॉलिनोमियल्स की फाइंड कंदासीं। ॾिसो पाण वटि हिकिड़ो आहे हीअ पाण वटि x एंड y। ठीक है, xy ही xy² ॿियो पाण वटि y, पाण वटि वेरिएबल्स हिननि जी डिग्री पाण जेका डिग्री हूंदी आहे उहा हूंदी आहे हाईएस्ट पावर ऑफ पॉलिनोमियल्स। हाईएस्ट पावर ऑफ पॉलिनोमियल मतलब पॉलिनोमियल जो हाईएस्ट पावर। तो फॉर एग्जांपल पाण पॉलिनोमियल आहे 2xy² + 3y + 1 हिकिड़ो पॉलिनोमियल हिन जो हाईएस्ट पावर कीअं थींदो। फॉर एग्जांपल पाण वटि हिन जो पावर कुझु कोन था 1 आहे ऐं हिन जो पावर आहे पाण वटि 2, त 1 + 2 घणो थींदो पाण वटि 3 थी वेंदो। हिन जो टोटल जेका पावर थींदो जो 3 थींदो। हिन जो पावर 1 आहे, हिन जो पावर x पावर 0 मतलब 1 जे इक्वल थींदो, हिन जो पावर मतलब 0 ई आहे। ठीक है, त पाण वटि हाईएस्ट पावर छा आहे हिते 3 आहे, त 3 आहे पाण वटि डिग्री ऑफ पॉलिनोमियल। अहिड़े नमूने पाण खणूं था ॿी का एग्जांपल 3x³ y + 2xy² + 3y। ठीक है, हिकिड़ो पाण पॉलिनोमियल्स आहिनि, हिन में पाण वटि टे टर्म्स आहिनि, त पाण हिन जो पाण डिग्री ऑफ पॉलिनोमियल्स की फाइंड कंदासीं। पाण पहिरीं जेके ॿ पाण वटि पॉलिनोमियल्स गॾु पिया हिन ॿिन्ही जी जेका पावर आहे उन्हनि खे पाण पहिरीं ऐड कराईंदासीं। ठीक है, हिन जी पावर 1 आहे, हिन जी पावर 2 आहे ऐं हिन जी पावर 1 आहे। त हाणे पाण ॾिसंदासीं हाईएस्ट पावर कहिड़ी थिए थी। टे ऐं हिकु घणा थियनि पिया 4 थियनि पिया, हिकु ऐं ॿ पाण वटि 3 थियनि पिया ऐं हिकु, त हाणे हिन में हाईएस्ट पावर कहिड़ी थी हली 4 थी हली। त 4 आहे हिते डिग्री ऑफ पॉलिनोमियल्स।